ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شعوبا وقبائل لتعارفوا إن أكرمكم عند الله أتقاكم إن الله عليم خبير رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما सभिनी दोस्तन के गुज़ारिश है त जेकी पोइते वेठा आहिनि तव्हां वेझा अचो अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे त पोयनि साथियुनि जे लाइ जॻह बि थी पवंदी ऐं ही अल्लाह तबारक ताला जो क़ुरान आहे ही रब जो कलाम आहे रब्बुल आलमीन असां तव्हां सां मुखातिब आहे असां मोहताज थी करे जेकॾहिं अल्लाह जे कलाम ते तवजह न ॾींदासीं त रब असांजो मोहताज कोन्हे असीं मोहताज थी करे तवजह न ॾियूं इन जे करे अल्लाह मूंखे मां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए त ही अल्लाह जो क़ुरान आहे
ये अल्लाह तबारक ताला जी असां तव्हां जे लाइ नसीहत आहे त उन अल्लाह जे नसीहत जे मथां असां अमल करे ऐं पंहिंजे पाण खे सुधारियूं। अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत जे अंदर जमी इंसानन सां मुखातिब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो ऐ इंसानो मूं अव्हां खे हिकु मर्द ऐं हिकु औरत मां पैदा कयो आहे। वो तव्हां में ज़ातियूं ही कबीला ही पाड़ा असां इन लाइ रखियासीं लितारफो तां त तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। ही असां तव्हां जेके ज़ातियूं ही कबीला ही पाड़ा आहिनि सिर्फ़ इन जो मक़सद अल्लाह एतिरो ॿुधाए त सिर्फ़ ही सुञाणप मता असां समझूं त इन में का असांजी हैसियत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते मक़सद ॿुधाए थो अवां मुंहिंजा मूं वटि इज़त वारो केरु आहे। इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम रब्बुल आलमीन फरमाए त अवां मुंहिंजा मूं वटि इज़त वारो हो आहे जेको मुत्तकी आहे परहेज़गार आहे। अल्लाह इहो कोन थो ॾिसे त कंहिंजो पीउ आहे कंहिंजो पुटु आहे कहिड़े ख़ानदान मां ॾिठई अबो बि हिकिड़ो आहे अमर बि हिकिड़ी आहे हाबील ऐं काबील ॿई भाई हिकिड़ो मुत्तकी आहे ॿियो मुतकब्बिर। अल्लाह इज़त कंहिंजी कई इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। बिन्ही में इख्तिलाफ आहे। कुर्बानी अल्लाह कंहिंजी क़बूल कई जेको मुत्तकी आहे परहेज़गार आहे। छो त ही रब्बुल आलमीन जो कानून आहे इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम। रब्बुल आलमीन फरमाए त मूं अल्लाह वटि जेकॾहिं इज़त वारो आहे त मुत्तकी आहे परहेज़गार आहे। कंहिंजो पीउ आहे रब्बुल आलमीन तो फरमाए जेकॾहिं ज़मीन ते मुंहिंजो दोस्त आहे त मुंहिंजो इब्राहीम अलैहिस्सलाम आहे। पर जेकॾहिं संदसि पीउ आज़र रब जो नाफ़रमान आहे त अल्लाह इज़त कयईंसि। ॾिठई त मुंहिंजे दोस्त जो पीउ आहे न नूह अलैहिस्सलाम रब जो पैगंबर आहे पुत्र नाफ़रमान आहे रब इज़त कयईंसि। ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान मां हा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे अबू लहब पर नाफ़रमान आहे अल्लाह इज़त कयईंसि। रब्बुल आलमीन वटि मुंहिंजा दोस्तो को असां तव्हांजी इज़त थींदी नाफ़रमानियूं कयूं अल्लाह जूं नेमतूं खाई ऐं वरी इहा समझ रखूं इहा सोच रखूं त अल्लाह वटि इज़त थींदी छो त मुस्लमान आहियूं। इन जे करे अल्लाह तबारक ताला जमी इंसाननि खे हुकुम कई या अय्युहन्नास सुतकू रब्बकुम। ऐ इंसानो तव्हां पंहिंजे पालींदड़ अल्लाह खां ॾिजो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ओ ईमान वारो तव्हां रब्बुल आलमीन खां ॾिजो। छो त अल्लाह रब्बुल आलमीन इज़त ॾियणु चाहे थो
तरब जो कानूनात मुवट इज्जत परहेजगार दी मुत्तकी दी तजे करे अल्लाह रब्बुल आलमीन हत्ता के इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह ओ मुजा नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू रब्बुल आलमीन जी तू तकवा इख्तियार कर। वरी प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु सलाम के खास न्यापो दई करे मोकली कुल या इबादिल्लज़ीना आमनु तक़ू रब्बकुम ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोदन उनन बानन के मो रब जो न्यापो दे रब्बुल आलमीन कहो न्यापो जान अल्लाह रब्बुल आलमीन को फरमाए उनन के मो रब जो न्यापो दे तो तहां तकवा इख्तियार कयो तहां परहेजगारी कयो। लिल्लज़ीना आसनू फी हाज़िहि दुनिया हसना जै दुनिया में चंगाई कई जै दुनिया में भलाई कई आखिरत में तो उन्हें के भलाई नसीब थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां खे मुंहिंजा दोस्तो इज्जत ॾिनी आहे इज्जत वारो रब पैदा कयो आहे असांखे अल्लाह ज़लील पैदा कोन कयो आहे अल्लाह असांखे मुतकब्बिर पैदा कोन कयो आहे। अल्लाह जो कुरान पढ़ी ॾिस फअकिम वजहक लिद्दीन हनीफा फितरतल्लाह अल्लती फतर अन्नास अलैहा ला तब्दील लिखल्किल्लाह ज़ालिका अद्दीनु क़य्यिम वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजी मुहार में हिक तरफ़े दीन न कर जेते रब्बुल आलमीन माण्हुनि खे पैदा कई। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जने बच्चो पैदा थींदो आहे तो फितरत इस्लाम जी ते पैदा थींदो आहे। ओ तव्हां हिंदू ॾिसो था न ईसाई ई सिख काफर जंहिंजे घर में बच्चो पैदा थे तो अल्लाह उनके काफर पैदा काफर कोन कयो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फितरत इस्लाम जी ते अल्लाह उनके मुसलमान पैदा कयो आहे पर को उनके पंहिंजा वालिदैन कंहिंखे हिंदू बणाइनि था कंहिंखे सिख बणाइनि था कंहिंखे यहूदी बणाइनि था कंहिंखे ईसाई बणाइनि लेकिन अल्लाह तबारक तआला हिन खे फरमान बरदार पैदा कयो आहे मुसलमान पैदा कयो आहे। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां खे इज्जत ॾियणु चाहे थो तॾहिं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ासि न्यापो ॾेई करे मोकिले त मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजनि बाननि खे चयो त तव्हां तक़वा इख्तियार कयो तव्हां परहेज़गारी ऐं पोइ अल्लाह तबारक तआला तक़वा जे लाइ रब्बुल आलमीन सबब बणाई असां तव्हां जे लाइ अहकाम रब्बुल आलमीन नाज़िल कई जंहिंसां असां तव्हां जी तक़वा हासिल थिए। अल्लाह जी तक़वा हासिल कीअं थींदी या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो तव्हां उन अल्लाह जी इबादत कयो जंहिं रब्बुल आलमीन अव्हां खे पैदा कई जंहिं अव्हां खां पहिरियनि खे पैदा कई। ही इबादत छाजे लाइ लअल्लकुम तत्तक़ून तव्हां मुत्तक़ी थियो तव्हां परहेज़गार थियो। ही अल्लाह असां तव्हां खे इबादत जो हुकुम कयो आहे और रब जी बंदगी कंदासीं इबादत कंदासीं त रब जो ख़ौफ़ दिल में पैदा थींदो तक़वा ऐं परहेज़गारी हासिल थींदी। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त लअल्लकुम तत्तक़ून तव्हां मुत्तक़ी थियो तव्हां मुत्तक़ी थींदो त मूं अल्लाह वटि तव्हांजी इज़त थींदी। इबादत न कयूं तक़वा हासिल थींदी ऐं तक़वा ऐं परहेज़गारी न कई त इज़त मिलंदी। दुनिया सॼी इज़त करे हिकिड़ो अल्लाह न करे त
सजी दुनिया साजी इज्जत न करे पर हिकड़ो रब करे तो फायदेमंद कहिड़ी ओ रब जी इज्जत आ। वो वक़्त हो न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सब मुखालिफा पर अल्लाह राजी हो। हिकड़ो रब इज्जत करण वारो हो वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह इज्जत वारो कई या न सभी झुकाए दिने सो को वक़्त आयो आ न। इने जे करे मुझा मोहतरम भाइरो दोस्तो अल्लाह तबारक तआला सा तवा के तकवा जा रब्बुल आलमीन असा तवा के तरीका बुधाए तवा के तकवा मिलदी किए। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वारो तहां जे मथा रोजा फर्ज कयासो जिया तवां खा पीरन जे मथा रोजा फर्ज कयासो। अल्लाह रोजन जो मकसद छा बुधाए लअल्लकुम तत्तक़ून ता तहां मुत्तकी छो तहां परहेज़गार छो। रोजन जो मकसद इहो कोने जे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकड़ा रोजेदार अहिड़ा आहिनि जिनखे उन्हे बुख खां सवा का शइ कोन मिलंदी। छो त रोजन जो मकसद आहे तक़वा ऐं परहेज़गारी रब जो ख़ौफ। अल्लाह जी बंदगी जी जो मकसद आहे अल्लाह जो ख़ौफ ऐं तक़वा ऐं परहेज़गारी। इबादत बि कयूं रब जो ख़ौफ दिल में न हुजे रोज़ा बि रखूं तक़वा परहेज़गारी फ़ाइदो। वरी अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमाई तू रोजा रखी तू बंदगी करी पर जैसी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ताबेदारी न करी त नमाज तो दुनिया पढ़े थी हज तो दुनिया करे थी रोजा तो मुशरिक में रखे तो बिदती में रखे तो अल्लाह सबनी की इबादत सबनी में तकवा है जा। रब जो कुरान गवाह है तो तकवा कहने आ व अन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमान था जने प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ही आयत तिलावत कई सब का पेरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीधी लकीर वो कुछ लकीरों हिन पासे ऐं कुछ लकीरों हिन पासे वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत की तिलावत करे थो व अन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ। ये मुझी वाटा सिरात मुस्तकीम तवा इनियत हलो। यो कंजो हुक्मा कंजे तरफा रब्बुल आलमीन जे तरफा प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब्बुल आलमीन फरमाई मुझा पैगंबर व अन्न हाज़ा सिराती मुस्तकीमन फत्तबिऊ। ये मुझी वाटा तवा इनियत हलो ऐं मन छा खा कयो वला तत्तबिऊ सुबुल फतफरक बिकुम अन सबीले। ऐं हिननि ॿिनि वाटुनि ते न हलो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट छॾे करे तव्हां ॿिनि वाटुनि ते हलंदो तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए ही अवां के इन्हीअ जे करे वसीयत कई वञे थी तव्हां त तव्हां मुत्तकी थियो तव्हां परहेज़गार थियो। तक़वा छा में आ वो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में आ। नमाज पढ़ी रोजो रखी हज करी हर नेकी जो अमल कर तेरा पैगंबर जी सुन्नत के ॾिस त मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे या न। सहाबी रसूला ओ जिथे हिक नमाज जो 1000 नमाज जो सवाब आ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो नमाज पढ़े पियो आराबी आ बहराड़ी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था नमाज पढ़ी हथ जी मिलायो पाण फरमाए तो नमाज पढ़ी कान तो नमाज न पढ़ी वरी पढ़ कुरान पढ़े पियो कयाम करे पियो रुकू करे पियो दुआऊं घुरे पियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आडो मस्जिद नबी में नमाज पढ़े पियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो नमाज न पढ़ी।
वरी वरी पढ़ी बियो दफ़ो टियों दफ़ो पाण फरदो नमाज़ में अल्लाह जा रसूल मूंखे अचे अहिड़ी थे यानी जेका हिन में कमी आ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मुंहिंजी इस्लाह कयो उन में कमी कहिड़ी सजदो ऐं रुकू इत्मिनान कोन हो तकड़ हुई पाण सिंधी में चवंदा आहियूं न तकड़ो कम जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे जे अंदर इत्मिनान करे पियो सुकून पियो हिन में कोन जल्दी सजदे में जल्दी रुकू में जल्दी हाणे ॿुधाए इबादत कंहिंजी अल्लाह जी अल्लाह कबूल कई छो त मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कंहिं कम जो हुकुम करे तॾहिं में रब जे तरफ़ां मना करे तॾहिं में रब जे तरफ़ां पर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जेकॾहिं को सहाबी अमल करे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहे उहो बि रब जे तरफ़ां पंहिंजो हुकुम बि दीन आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल बि दीन आहे पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ामोशी बि दीन आहे हाणे अल्लाह तबारक तआला तक़वा जो मक़सद ॿुधायो त तक़वा आहे छा में वो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में आहे छो त अल्लाह तबारक तआला खे उन सजदे जी उन इबादत जी उन मोहब्बत जी अल्लाह के जरूरत ही ना है जै मोहब्बत में जै बंदगी में जै इबादत में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी बोले हिकड़ो अहले किताब जो वफद आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिसी तमाम मुसलमान चो था असां के अल्लाह से मोहब्बत आ असीम अहले किताब अल्लाह से मोहब्बत कयूं था अल्लाह खुश थियो रब मोहब्बत कबूल कई न अल्लाह शर्त रखी कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनन खे चओ जे कने तवा अल्लाह सा मोहब्बत करण चाहो था तई शर्ता त फतबिउनी मुंजी ताबेदारी कयो ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने तुजी ताबेदारी कन तमो अल्लाह जो ऐलान युहब्बुकुमुल्लाह मा अल्लाह इनन सा मोहब्बत कन ऐ जैसा मा अल्लाह मोहब्बत कया वयगफिर लकुम ज़ुनूबकुम मा अल्लाह इन जा गुनाह माफ कन मां अल्लाह इनन सा मोहब्बत कंदस मां अल्लाह इन जा गुनाह भी माफ कंदस वयगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम तो रब्बुल आलमीन बेहद मेहरबाना पर रब्बुल आलमीन तो फरमाए औ यानी उन्हें दे मथा जो मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताबेदार यानी रब जी मोहब्बत अल्लाह के उन्हें के नसीब थी दी जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई अल्लाह तबारक तआला उनकी मोहब्बत कबूल न कई तवा अहले किताब हो चाहे मूसा अलैहिस्सलाम चाहे ईसा अलैहिस्सलाम जा तामन पर जैसे मुझे रसूल जी ताबेदारी न कंदो चाहे तवा इंजील ते अमल कयो ज़बूर ते अमल कयो लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन को अवा जो कमल को अवा जी मोहब्बत अल्लाह कबूल कोन कंदो जैसी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में मुंहिंजा दोस्तों तक़वा ऐं परहेज़गारी शामिल इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में छो त अल्लाह तबारक तआला जो ही कानून वो अतीउल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून रब बेहद मेहरबाना गफूर रहीमा पर कंहिंजे लाइ अल्लाह ही कानून बनायो आहे व अतीउल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून तव्हां इताअत ऐं फरमान बरदारी कयो पंहिंजे रब्बुल आलमीन जी ऐं फरमान बरदारी कयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लअल्लकुम तुरहमून तव्हांजे मथां बाज कई वञे मेहरबानी कई वञे अल्लाह जी बाज रब जी मग़फ़िरत नसीब कंहिंखे थींदी जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताबेदार आहे
मुझा दोस्तों ही तकवा ही परहेजगारी इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ताबेदारी में अल्लाह तबारक तआला सातवा के मुझा दोस्तों बंदगी करने की तौफीक अता फरमाए। नमाज पढ़ाऊं सल्लू कमा रहे तुमने सल्ली मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तवा नमाज ये पढ़ो जी मुठे पढ़ते सोता, चाहे फर्जी नमाज हुजे, चाहे नफली नमाज हुजे, चाहे जनाजो हुजे, चाहे ईद हुजे। असा कने गौर कयो सब शय जी तहकीक कयूं था पर दीन के मामले में कोरा आहियूं असा के कड़ो इल्म असीं अनपढ़ आहियूं। हाँ बाकी जमीन जो दुकानदारी जो बाजार जो अघन जो सब खबर आ पर दीन के मामले असीं अनपढ़ आहियूं असा के कड़ी खबर आ। इतने अकुल कम कौन थो करे ओ खुदारा रब्बुल आलमीन ही दीन कानून ही शरीयत मोकली आप पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नहीं करे। अल्लाह जो दीन अतीउल्लाह व अतीउ रसूल अल्लाह जी इताअत रब जो कुरान अतीउ रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना ही बई शयूं अल्लाह रब्बुल आलमीन असा तवा के पंजे शरीयत पंजे कुरान के अंदर अल्लाह हुक्म कयो तो रब्बुल आलमीन का दुआ कयो अल्लाह तबारक तआला मुखे अवा सभिनी के तकवा ऐं परहेजगारी हर अमल इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीके जे मुताबिक पढ़ण जी तौफीक अता फरमाए। हाणे जनाज़े जी नमाज आ न अक्सर असांजा दोस्त अफसोस सां चवणो थो पए जनाज़े जी नमाज के नमाज चवनि ई कोन था चवंदा दुआ है छाजे करे जनाज़े जी नमाज चवंदा त सूरह फातिहा पढ़णी पवंदी न छो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वह नमाज ही ना है ला सलात ये कलमो है न ला इलाहा को इलाह कोने को हाजत रवा कोने को मुश्किल कुशा कोने को नफे नुकसान जो माल कोने इल्लल्लाह एक रब की जात एड़े तरीके से प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो ला सलात काब नमाज काने लिमन यक़रा फातिहतुल किताब जय नमाज में सूरह फातिहा ना है पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो नमाज ही कोने। जनाज़े जी नमाज अल्लाह जवा अब्दुल्लाह बिन उमई जी जनाज़े जी नमाज ने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाई अल्लाह मना कई न रब छा की सूरत तौबा में वला तुसल्ली अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तकुम अला कब्र ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो मुनाफिक मरे त तू हुन जी जनाज़े जी नमाज न पढ़ न हुन जी कब्र ते दुआ कर। वो जनाज़े की नमाज इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाया था बुखारी हदीस ते तो जनाज़े में जहरन सूरह फातिहा पढ़ी ते तो इने जे करे में पढ़ी अवा के खबर पवे ते सुन्नत साहब ये रसूला अहले बैत मा है जेला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इब्ने अब्बास हिब्रे उम्मत है मुझे उम्मत जो आलिम जनाज़े के अंदर सूरह फातिहा पढ़े तो पर अज जो उम्मती तो चेतन न हजार लख मानू नमाज पढ़न था न इमाम सूरह फातिहा पढ़े तो न मुक्तदी पढ़े तो वह जनाज़ो अल्लाह जो पैगंबर तो चई मुझी फतवा कोने तो नमाज ना है जने सूरह फातिहा कोने तने साहबी पढ़ी करे चे तुम इने जे करे पढ़ी अवा के खबर पवे तो सुन्नता खुदारा जनाज़ो अल्लाह ओ कबूल कंदो जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके जे मुताबिक नमाज अल्लाह वो कबूल कंदो जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके मुताबिक रोज़ो हज केतरा चोटी जा अमल छो न हुजन पर जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मुताबिक न आहिनि अल्लाह कबूल कोन कंदो। इहा है तकवा इहा है परहेजगारी असीं चाहियूं था अल्लाह वटि असां तव्हांजी इज़त थिए त मुंहिंजा दोस्तो तकवा ऐं परहेजगारी हासिल करणी पवंदी। पोइ अल्लाह तबारक तआला मुत्तकी जी निशानी बुधाई तो मुत्तकी आहे के सिर्फ ज़बानी खौफ कोने ज़बानी तो सब अल्लाह का ॾिनियूं था को वक़्त के अल्लाह ॾाढो आहे पर अमल रब जी मुखालफत में आ को ॾोह कयूं था ग़लती कयूं था वाझायूं था को ॾिसे त कोन थो अल्लाह ॾिसे पियो उन जो हया कोने कंहिंजो हया माण्हुनि जो
समझदार को मार ॾिसंदासीं न तॾहिं बि ग़लती कोन कंदासीं मता कंहिंसां ॻाल्हि करे चोर चोरी करे थो न छाजे लाइ पेर छाजे लाइ थो लिकाए ताक़तवर पाथारी वारो छो थो खणी वञे त बचा ॻोल्हे थो न छा अल्लाह लिखण वारा कोन में आया आहिनि नेकी करी वहा भी लिखे जई बुराई करी वहा भी लिखे जई ओ मुत्तकी जे दिल में इहो ख़ौफ हूंदो आहे ही असांजी बंदगी ही इबादत ही तक़वा जो अल्लाह जो हुकुम थो ॾे उन जो मक़सद छा आहे वअम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा रब्बुल आलमीन तो फरमाए त उन्हनि जी दिल जे अंदर इहो हमेशा ख़ौफ रहंदो आहे डरजी रहंदो आहे पहिरियों वअम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा त मूंखे हिकु न हिकु ॾिहाड़े मूंखे अल्लाह जे साम्हूं बीहणो आहे ऐं जेका मूंखे अल्लाह जी ज़िंदगी ॾिनी आहे मूंखे उनजो हिसाब किताब ॾियणो आहे उन ख़ौफ जे करे रब्बुल आलमीन उनजी निशानी ॿुधाए थो वनहा नफ्स अनिल हवा उहे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे मथां काबू पाईंदा मरसद रज़ी अल्लाह ताला जो हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे कुफर जे ज़माने में ॾाढो मर्स जंहिंखे पाण सड़ींदा आहियूं पूरे इलाइक़े जे अंदरि ताक़तवर धाड़ेल मुसलमान थियो मोहम्मद रसूल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु जहालत जे दौर में कुफर जे दौर में वॾा वॾा असां कम कया अॼु मूंखे अहिड़ो कमु ॾिस हुजे बि ॾुखियो जेको ॿिए खां न थिए ऐं कयां पर हुजे बि जाइज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मक्के जे मुशरिकनि मुसलमाननि खे मक्के में क़ैद करे रखियो आहे तूं उन्हनि खे छॾा हीउ अल्लाह जो बानो निकितो आहे एतिरो रब हिन खे उहा ताक़त ॾिनी जो हितां ट्रिप लॻाए त कोट जे मथां बग़ैर ॾागण जे उतां हुन कैदी खे पुठनि ते कुल्हनि ते विहारे वरी जो जंप ॾे त हुन कोट जे मथां वरी हुनखे खणी ॿाहिरि निकिरी रोज़ाने कैदी खुटंदा वञनि हिकिड़ो ॿ रोज़ाने खुटंदा परेशान थी विया मके जा मुशरिक त न का ॾाकण आहे न का ॻाल्हि आहे माण्हू खुटंदा वञनि केरु आहे उनाक नाले हिकिड़ी औरत ई जेको जहालत जे ज़माने में हुन सां तालिब हो मर्सद ते लाकान उन सोचियो त इहो मर्सद अहिड़ो थी सघे थो ॿियो अहिड़ो माण्हू मूंखे न सुझे आख़िरकार हिन जे ताड़ में रही आहे अंधेरी राति आहे आख़िरकार हिकिड़े ॾिहाड़े मसरत अचे पियो राति जो अंधेरी राति आहे ऐं पासो वठी बीठी आहे जो वेझो आयो चई तूं मर्सद आहीं चई हाओ चई छा तूं उनाक आहीं चई हा चई आऊं काफ़ी रातिनि खां तुंहिंजे इंतज़ार में आहियां हल त घर हलूं थी मूंखां परे थी अॻे मां हुउसि काफ़र मां मुस्लमान कोन हुउसि हाणे आऊं आहियां मुस्लमान चई ॻाल्हि कहिड़ी थो करीं एतिरो अरसो थियो आहे तुंहिंजी जुदाई में ऐं तुंहिंजे लाइ परेशान आहियां तूं हल मुंडे चई सवाल ई पैदा कंदो मूंखां परे थी मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो मां रब जे ॾिसण जे बावजूदि ऐं ही ग़लती करियां चई ॻाल्हि ॿुध पूरे मके खे चौकी आहे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि न मञंदे ऐं चोर चोर करे तोखे ॿधराईंदी ऐं भले मरी वञा पर लेकिन आऊं तोसां न हलंदुसि इहा ही तक़वा आख़िरकार ईअं थियो नेठ में सातुर माना हुन रड़ियूं कयूं हिन खे घेरो थियो अल्लाह तबारक ताला हिन खे बचायो जंहिं वक़्तु माना हिन जे घेरे मां निकिरी ॿाहिरि वियो हिन जे दिलि में ॻाल्हि पैदा सुवाल थियो त थी सघे उनाक सां मुंहिंजो निकाह जाइज़ हुजे मसले पुछण जे लाइ घणा किलोमीटर कमा पेश 450 किलोमीटर मक्को ऐं मदीनो आहे वरी इहो अल्लाह जो बानो पैदल आयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलो पुछण अल्लाह जा रसूल भला उनाक सां सॼो वाक़ियो ॿुधाई छा मुंहिंजो सां निकाह जाइज़ आहे मक़सद अल्लाह मोमिन जे लाइ ज़ानी ऐं मुशरिक औरत अल्लाह हराम कई आहे कि अल्लाह जा रसूल जॾहिं रब हराम कई आहे अॼु खां वठी मक़सद उनाक लाइ सोचींदो कोन इहा ही तक़वा इहा ही परहेज़गारी ओ अल्लाह उन्हनि जूं निशानियूं मुंहिंजा दोस्तो तॾहिं त ॿुधाए वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा
फइन्नल जन्नत हियल मावा। रब्बुल आलमीन फरमाए तुंहिंजे दिल में इहा परेशानी खौफ रहंदो आहे, मूंखे रब जे साम्हूं बीहणो आहे ऐं मूंखे न ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे। उन खौफ जे करे वनहन नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा। रब्बुल आलमीन तो फरमाए त इन्हनि जो मक़ाम जन्नत आहे। ओ रब अहिड़नि पानी जी इज़त तॾहिं त करे थो न, तॾहिं तो रब फरमाए त इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अल्लाह तो फरमाए त मूं अल्लाह वटि इज़त आहे त मुत्तकी जी आहे, परहेज़गारी। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां अल्लाह जो पैगंबर आहियां, मां रब जो रसूल आहियां, पर आऊं तव्हां सभिनी खां वधीक मां मुत्तकी, मां परहेज़गार आहियां। ओ मुंहिंजा दोस्तो, असां ई तमामु जेकॾहिं चाहियूं था त असांजी इज़त थिए कंहिं वटि, रब वटि। इज़त आहे कंहिं वटि? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। ओ मुल्क जा मालिक अल्लाह, जेके वणे तूं बादशाह तनी, जेके वणे तूं बादशाह खणी ऐं जेके वणे तूं मान ऐं इज़त वारो करी, जेके वणे तूं ज़लील करी। छो त सभु भलायूं सभु ख़ैर मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हथ में आहिनि, छो त तूं हर शइ जे मथां तूं अल्लाह क़ादिर आहीं। ओ ख़ुदा रा अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे दुनिया में मोकिलियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो ही आज़माइश इम्तिहान आहे। ही छा है? अल्लाह जो कानून आहे। ही दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह असांखे आज़ाद छॾियो आहे। का नाफरमानी कयूं था, अल्लाह जी अचानक पकड़ अचे थी। फिरौन हो न, पंहिंजे पाण खे छा पे चई त आउं वॾो रब आहियां। अल्लाह रोज़ी ॾिनईसि पे, सिहत ॾिनईसि, खाराईसि पे, प्यारीसि पे, छो त अल्लाह तबारक तआला जी ज़ात का कमज़ोर कोन्हे। ऐं दुनिया जो असूल अथव, हर माण्हू पंहिंजे दुश्मन खे मथे चढ़नि कोन ॾींदो आहे। हमेशह चाहींदो कि मथे न चढ़े, हिन जे मथां आउं हावी रहां, मथां मूं ते हावी थी वञे। अल्लाह खे त इहो ख़ौफ़ ई कोन्हे, अल्लाह के कंदो डिजा छा। फिरौन जे पियो आउं वॾो रब आहियां, रब खे का परवाह ही? हा, जंहिं वक़्तु पकड़ आयसि त पंहिंजी मखलूक खां माराईंसि। कंहिंखां? पाणी जो कमु मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाट पाई ऐं फिरौन जे लाइ अज़ाब, फिरौन लाइ ऐं पकड़ आई त ओ खुदारा इन जे करे अल्लाह असां तव्हांखे दुनिया में छॾियो आहे आज़माइश इम्तिहान लाइ। रब जो कानून आहे। अहसिबन नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। ऐं इंसान तो इहो सम्झो आहे मूं ईमान आंदो, मां एतिरे चवण ते छुटी वेंदुसि। छा तुंहिंजो आज़माइश इम्तिहान कोन थींदी? वलक़द फतन्ना الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن الكاذبين। रब्बुल आलमीन तो फरमाए तो धाम बेजा मेहनत कायनात में जेतिरा आया असां उन्हनि जी बि इम्तिहान ऐं आज़माइश रखीसूं। छो त असां सच ऐं कूड़नि खे जुदा कंदासीं। खुदा रा असां तव्हां आज़माइश ऐं इम्तिहान मां गुज़री रहिया आहियूं। उहो असां तव्हांजी ज़िंदगी रब वटि महफ़ूज़ आहे, हर शइ लिखिजे पई। एतिरे क़दुरु रब जो क़ुर थो फरमाए त असां इंसान तुंहिंजे गले जे अंदरि आमाल नामो ॿधी छॾियो आहे। वो मुत्तकी थींदो आहे, उन जे दिल में रब जो ख़ौफ़ हूंदो आहे त मुंहिंजी ज़िंदगी लिखिजे थी। पर मुतकब्बिर खे का परवाह कोन्हे, अल्लाह जो को ख़ौफ़ कोन्हे।
وكل إنسان ألزمناه طائره في عنقه ونخرج له يوم القيامة كتابا يلقاه منشورا اقرأ كتابك كفى بنفسك اليوم عليك حسيبا من اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها ولا تزر وازرة وزر أخرى وما كنا معذبين حتى نبعث رسولا رب تو فرمایا سا ہر ایک انسان دے گلے دے اندر امان نامو بدھی رکھو ہے قیامت دے دیہاڑے لگے کھولی داسی انہیں لے اللہ نے مجرم کے چاہ چاندو اقرا کتاب کی تو پنجی زندگی جو کتاب پڑھ کفا بنفسک اليوم علیک حسیبا کی تو پنجو حساب پان کر منہ تو کہ دنیا میں خبردار کرو ہو من اهتدى فإنما يهتدي لنفسه جيڪڏهن هدايت تي هلندي ته فائدو ڏسندي ومن ضل فإنما يضل عليها پر منهنجي هدايت کي ڇڏي ڪري تو گمراهي تي هلندي ته نقصان پاڻ ڏسندي اڄ نقصان ڏسي ڪري عذاب ڏسي ڪري تو اڄ پريشان تو ٿي مون ته توکي پهريان خبردار ڪري ڇڏيو ولا تزر وازرة وزر أخرى انہیں دیارے خوب کنجو وزن ای بار کونا خدا را اللہ تبارک تعالی وٹ متقی جلا عزتا متکبر دنیا جے اندر ذلیلا تا قیامت جے دیارے ذلیل انہیں جے کرے اللہ تبارک تعالی اساں تمہاں کی بھلائی جو رستو بدھائیو کامیابی جو رستو بدھائیو اساں تمہاں جی عزت انہیں میں اللہ جو دل میں خوف رکھوں وہ دنیا میں بھی عزت آخرت میں بھی عزت تمہاں رب جو قرآن پڑھی ڈسو جہاں وقت انسان جی دنیا جی آخری گھڑی آخرت جی پہلی گھڑی شروع تھیण والی یعنی موت جا قاصد متاں پہنچی ویا ہانے ہن موت کے ڏسي کرے ہانے متقین جی چھا کیفیت ۽ متکبر جی چھا کیفیت متقی جے متھاں اللہ پرہیزگار جے متھاں موعد جے متھاں اللہ ملائک کہڑا موکلے تو ۽ نافرمان جے متھاں ملائک اللہ کہڑا موکلے تو ۽ قیامت جے دیہاڑے نافرمان سان اللہ جا ملائک کی گفتگو کن تھا ۽ متقی پرہیزگار سان رب جا ملائک جی گفتگو کن تھا مجرم انسان جہاں وقت مرے تو ولو ترى إذ الظالمون في غمرات الموت والملائكة باسطوا أيديهم أخرجوا أنفسكم اليوم تجزون عذاب الهون بما كنتم تقولون على الله غير الحق وكنتم عن آياته تستكبرون مجا محمد صلی اللہ علیہ وسلم ہی ظالم جب موت کے سکرات میں ہوتا تو ڈسی تا عجب کری رب جا ملائکت دا پنجن ساہن کے باہر کڑو ہی اوہاں کے عذاب انہیں جے کریا کہ تو اللہ تے ناحق چاہتا ہے جو اللہ جے آیت دے آلو تا منجن کھا تکبر کدا ہوئی عذاب اوہاں کے انہیں کریا پر اللہ جا بانا مرید بانا جے وقت اللہ رب العالمین کی طرفاں ان کی وقت موت جو تے تو اللہ جا ملائک ان کے چاہتا تن اللہ تخافوا ولا تحزنوا وابشروا بالجنت التي كنتم توعدون تو پریشان نہ تھی تو نہ ڈر اساں تو کہ جنت کی بشارت دینا آیا ہوں دنیا میں بھی تجھا دوست آسی اے آخرت میں بھی تجھا دوست اے ساتھی رب جی فرمان برداری کندے موت جے وقت عزیز اطار بو پاسے میں ہودا پر اللہ جا ملائکتوں کے آتھت دیندا اللہ تخافو ولا تحزنو پریشان تو تھی تجھے لات جنت جی خوشخبری کھڑی آیا ہوں اللہ جا پانا متقی پرہیزگار جی اللہ مان وقت عزت کرے تو دنیا میں بھی مان وقت میں پر قیامت کے دیہاڑے اللہ جو قرآن گواہ ہے وسیق الذین اتقوا ربهم الى الجنة زمرا حتى اذا جاءوها وفتحت ابوابها وقال لهم خزنتها سلام علیکم طبتم فادخلوها خالدین جنہیں گروہ نہیں ٹولن کی صورت میں ہی
मुत्तकी परहेज़गार जन्नत जे दरवाज़न ते पहुंचदा रब जा मलाइक चा चंदा सलामुन अलैकुम अवां जे मथा सलामती हुजे इन नेमत वारे घर तवा जन्नत जे अंदर वञो ही एजाज छाजे करया ओ दुनिया जे अंदर अल्लाह जो हुनजे दिल में खौफ हो व अम्मा मन खौफ मकाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फ इन्नल जन्नत हियल मावा। ओ मुझा दोस्तों अल्लाह तबारक तआला का तकवा जो सवाल कयो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन का तकवा जो सवाल कंदा असीं भी पंहिंजे रब जे आॾो सवाल कयूं मुझा अल्लाह तकवा ऐं परहेज़गारी जी नेमत सां नवाज़ मुझा अल्लाह जी तो रब वटि असांजी इज्जत थे इन जे करे अल्लाह तबारक तआला फरमायो आहे इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम। अल्लाह तो फरमाए त मूं वटि जेकॾहिं इज्जत आहे त मुत्तकी परहेज़गार जी आहे। बदा औकात ॾिसो पाण अल्लाह जो क़ुरान पढ़ूं था ख़ासि हिकिड़ो अल्लाह तबारक तआला पंहिंजे औलियान खे वलियन खे एज़ाज़ ॾिनो आहे अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह तो फरमाए जेके मुंहिंजा औलिया आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि रब तो फरमाए उन जे मथां को बि खौफ कोन्हे पर छाजे करे कोया अल्लाह छा थो फरमाए छाजे करे अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून ओ ईमान वारनि खां पोइ मुंहिंजा औलिया मुंहिंजा दोस्त ओ मुत्तकी आहिनि परहेज़गारनि मूं अल्लाह खां डिॼण वारा आहिनि। ही एज़ाज़ को रब इज़त कीअं न करे तव्हां ॿुधायो अहले बैत खे रब छा एज़ाज़ ॾिनो अली साईं जो एज़ाज़ छा हो हसन हुसैन जो एज़ाज़ छा हो पर परहेज़गार केतिरा हा उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे थो जंहिं ॾियारे ख़ैबर जी लड़ाई में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त मां सुभाणे झंडो उन्हे खे ॾींदुसि जंहिंसां अल्लाह बि मोहबत करे थो अल्लाह जो रसूल बि मोहबत करे थो ऐं उहो अल्लाह सां मोहबत करे थो अल्लाह जे रसूल सां मोहबत करे थो चए थो उन राति मुंहिंजे दिलि में इहा तमन्ना आई त काश इहो झंडो सुभाणे मूंखे मिले पर पाण अली रज़ियल्लाहु ताला खे घुरायूं ऐं झंडो अली रज़ियल्लाहु ताला हथ ते ॾिनो। हीउ एज़ाज़ केतिरो आहे ऐं पोइ अल्लाह तबारक तआला अली साईं जे हथ ते इहो ख़ैबर फतह कराए पर अली साईं जी आख़िरी रात आहे एकी ही रमज़ान आहे शहादत थिए थी अल्लाह जे आॾो सजदे में हाँ हसन हुसैन जी शहादत आहे सजदे में हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु असर जो टाइम आहे सॼो जिस्म परूण में आहे पर मता मां रब वटि मयारी था उन वक़्तु सजदे जे अंदरि शहादत थिए थी ख़ुदा ही अल्लाह तबारक तआला जा मुत्तकी रब जा दोस्त परहेज़गार माना अल्लाह असां तव्हांखे बि उन्हनि जे नक्शे क़दम ते हलाए त रब्बुल आलमीन मूंखे अवां सभिनी खे तक़वा ऐं परहेज़गारी जी नेमत सां नवाज़े ही रब जो फ़ैसिलो आहे इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम मूं अल्लाह वटि जेकॾहिं इज़त आहे त मुत्तकी परहेज़गार जी आहे अल्लाह खां दुआ कयो रब्बुल आलमीन मूंखे अवां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना